नाज़रीन के अहम ख़बर ॾींदा हलूं त मदेजी वेझो ॻोठ पलीजा पंवर में DSP मदेजी जी अॻुवाणी में पुलिस हटालन ॻोठ ते चढ़ाई करे ॾिनी आहे। चंद घरनि जो मुआसिरो करे पुलिस चादर चौधरीवारी जो तक़दस पामाल कंदे घरनि में काहे पई आहे। ॿुधण में पियो अचे त चंद ॾींहं पहिरियां मीर यासिर अरफात शाह जी ओताक ते कुझु हथियारबंदनि हमिलो करे गाॾियूं खे गोलियूं हणी हलिया विया हुआ। उन ई सिलसिले में जांच जे हवाले सां कुतो जेको आहे खोजी कुतो मालिकनि खोजी कुता घुराया हुआ जेके ॻोठ पलीजा पंवर में जेको ॿुधाए पियो वञे त गोहर जी उताक ते कुता वेठा। उन ई सिलसिले में जेको आहे पुलिस चढ़ाई करे ॾिनी आहे। मूंखे सम्झ में ॻाल्हि इहा बि नथी अचे त वाक़े जी हिन वक़्त ताईं का FIR बि दाख़िल न थी सघी आहे। मूंखे सम्झ में नथी अचे त मालिक ख़ुदि FIR खां बि अवॉइड करे रहिया आहिनि अलाए छो। ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं FIR बि नथी थिए त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जांच जो जेको आहे जवाज़ बणाए पुलिस ईअं चादर चौधरीवारी जो तक़दस पामाल करे घरनि में काहे पए, इहा बि जेको आहे त मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त पुलिस एतिरी छो आज़ादु ऐं छुड़वाक बणिजी वई आहे। उन सां गॾोगॾु असांखे इहो पिणु तइ करिणो पवंदो त खोजी कुतनि जी हैसियत ऐं वैल्यू छा आहे क़ानूनी हवाले सां। जॾहिं त ॿुधायो पियो वञे त खोजी कुता जेकी आहिनि उन जी क़ानूनी हवाले सां 1 बि का हैसियत ऐं अहमियत नाहे, क़ानून में उन जी का मञता नाहे। जॾहिं त ॿिए पासे पुलिस जेका आहे उहा क़ानून खे लताड़ कंदे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु खोजी कुतनि जो जवाज़ बणाए घरनि में काहे पई थी। सिर्फ़ु हिन ॻोठ जो मसइलो न आहे पर हर जॻह ते जिते बि खोजी कुतो वेहे थो